ड्रामे में ख़ूबसूरत छोकिरनि सां तूं कमु कयो, त ख़ुशि नसीब आर्टिस्ट आहीं जंहिं असांजी सिंधी मीडिया जे ख़ूबसूरत छोकिरनि सां कमु कयो। ऐं को बि एक्टर रुॻो उहो हिकिड़ो ख़्वाब ई ॾिसी सघे थो त मां हिननि सां कमु कयां, तव्हां हुननि सां कमु कयो। अच्छा, अल्हम्दुलिल्लाह मां इहो बि चवां त माना बोल्ड कैरेक्टर्स बि, बल्कि हिकिड़ो त तव्हांजो पंहिंजो प्रोजेक्ट इहो हुयो जंहिंमें बोल्ड हुयो, उन ते बाद में बोल्ड सीन बि मां जाम कया सभिनीनि खां वधीक। उन ते बाद में अचूं था त एतिरियूं ख़ूबसूरत छोकिरनि सां कमु करण खां पोइ नेचुरली तव्हांजे अंदरि में जेको रोमेंटिक माण्हू बि वेठल आहे, घणनि एक्ट्रेसिस जी ज़िंदगी तबाह कयूं तो। तो बास तफ़िल्ला हिकिड़ी जी बि न। ज़ाहिर आहे तूं हुन सां शादी त कोन कयूं न। हा त ज़रूरी आहे छा शादी कजे? अच्छा, माण्हू हिकिड़ी माना सुठे वे में बि ब्रेकअप थी सघे थो। यानी तव्हां जेको बि कमु कयो उहो सिर्फ़ु टाइम बीइंग कयो? टाइम बीइंग छा मतिलबु माण्हू कंपेटेबिलिटी बि ॾिसंदो आहे त ठीकु आहे। ईअं अगरि मुंहिंजी ॻाल्हि था कयो त तव्हांजा बि पंहिंजी जवानीअ में रिलेशन रहिया हूंदा का बेशुमार कया, ठीकु आहे, त उहे बि माना हिकिड़े टाइम ताईं हूंदा न, हिकिड़ो सर्टन टाइम, पोइ हिकिड़ो टाइम ईंदो आहे जंहिंमें तव्हांखे लॻंदो आहे त यार इन सां बि अंडरस्टैंडिंग कोन थी डेवलप थिए जेतिरा जी थियणु खपे, त उहो ऑटोमेटिकली ब्रेकअप थींदो आहे। पर हा, मुंहिंजा जेके बि इहे ब्रेकअप्स थिया आहिनि या थियूं आहिनि शयूं जेके बि, उहे हिकिड़े सुठे माहौल में, उन्हनि सां अॼु बि मुंहिंजी सुठी सलाम दुआ आहे। माना अहिड़ी का शइ कोन्हे का त माना मां रस्तो मटाए वञा या हो माण्हू रस्तो मटाए वञे, पर अहिड़ी शयूं न थियूं आहिनि। प्रोग्राम शतरंज जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।